चाय तो ॾाढी सुठी आहे। बिस्किट वठो ना। थैंक यू। सुठो, तमाम सुठो। दुश्मन जी मेहमान नवाजी पई थे। ओके। इन जी हिम्मत के दाद ॾियणो ई पवंदो। एतिरो सभु कुछ थियण जे बावजूद हिन घर में कदम रखियो अथई। वॾो हौसलो अथसि ऐं डपु बि कोन थो लॻेसि। भला मूंखे इन घर में अचण खां छो डपु लॻंदो? इहो बि ठीकु आहे। तुंहिंजी हौसला अफ़ज़ाई करण वारा हिन घर में जो मौजूद आहिनि। तोखे डपु छो लॻंदो? तो कीर पंहिंजे कमरे में वञ। छो? छो त मां पी तो खिचावां। पर अम्मा साईं को सबब भी तो हुजे। सबब आहे न, छो त तूं हिन वक्त पंहिंजे होश में ना आहीं ऐं एतिरी मदहोशी भी सुठी ना आहे जो तूं पंहिंजी मां जी ॻाल्हि खे टारी। ठीकु आहे अम्मा, आ वञां थो। केतिरी देर अञा हिते आहीं? जी अम्मा फसिया हाणे हिते ही रहंदी असां सां गॾु हिन घर में। छा मतलब? मतलब हिन पंहिंजो घर छॾे ॾिनो आहे। तई भई ॿाहिरि आयो छा? हीअ हिन घर में कीअं रहंदी? कहिड़ी हैसियत सां रहंदी? मुंहिंजी थियण वारी ज़ाल जी हैसियत सां। ॿियो छा? ही शरीफ़नि जो घर आहे ऐं हिते छोकिरियूं शादीअ खां पहिरीं पंहिंजे सावरनि जे घर में नाहिनि टिकंदियूं। होश खां कमु वठि वसीम। पर अम्मा हिकिड़ी ॻाल्हि तूं विसारे पई। फसिया सां असांजो हिकिड़ो ॿियो रिश्तो बि त आहे। इट्स ओके वसीम। अगर चाची के मुझे हिते रहण सुठो नथो लगे त मां हली थी वञा। न तू चली थी छा? हिन महिल काॾे वेंदी आहे? मां के होटल में स्टे करे वठंदमि। ख़ैर आहे। का ज़रूरत ना है। तू हिते रही सघीं थी, पर हिकिड़ी शर्त आहे। कहिड़ो शर्त? तव्हां ॿिन्हिनि खे जल्दी निकाह करणु घुर्जे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।